नाज़रीन, सिंध असेंबली GDA MPA नंद कुमार जे डिजिटल आदमशुमारी बाबत ध्यान छिकायो। नोटिस जे जवाब में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त JDA वारा आदमशुमारी वारे मसले ते संजीदा आहिनि। संदन चवणु हो त गुज़िरियल आदमशुमारी ते सिंध सरकार जेके एतराज़ उथारिया हुआ उन ते PTI जे अॻूणे वफ़ाक़ी सरकार जेका कमेटी जोड़ी हुई उन जे सरबराह GDA सां तालुक़ रखंदड़ हिकु वफ़ाक़ी वज़ीर हुई, पर उन जो को बि खड़तेल न निकितो हो। इजलास में सवालनि जवाबनि जे वक़फ़े दौरान PTI MPA खुरमशेर ज़मा ऐं सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला विच में मुंह मारी थी पई। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला खुरमशेर ज़मान खे शट अप कॉल ॾींदे चयो त तव्हां ऐवान में ग़लत बयानी था कयो, माठ करे वेही रहो। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी हिन रिपोर्ट में। स्पीकर आगा सिराज दुरानी की सदारत हेठ थियल सिंध असेंबली के इजलास दौरान GDA MPA नंद कुमार मुल्क में थींदड़ डिजिटल आदमशुमारी बाबत सवाल उथारींदे चयो त इन बाबत ऐवान के आगाही ॾिनी वञे, जंहिंजो जवाब ॾींदे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो त GDA वारा आदमशुमारी वारे मसले ते संजीदा नाहिनि। संदसि चवणु हो त गुज़िरियल आदमशुमारी ते सिंध सरकार जेके एतराज़ उथारिया हा उन ते PTI जी अॻूणी वफ़ाक़ी सरकार जेका कमेटी जोड़ी हुई उन जी सरबराह GDA सां तालुक़ रखंदड़ हिकु वफ़ाक़ी वज़ीर हुई, पर उन जो को बि खड़तेल न निकितो हो। इजलास में सवालनि जवाबनि जे वफ़े दौरान PTI MPA खुरमशेर ज़मा ऐं सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला विच में मुंहमारी थी पई। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला खुरमशेर ज़मा के शटअप कॉल ॾींदे चयो त तव्हां ऐवान में ग़लत बयानी था कयो, माठ करे वेही रहो। इजलास दौरान स्पीकर आगा सिराज दुरानी GDA MPA नुसरत सहर अब्बासी जी गैर हाज़िरी ते पुछाणो कंदे चयो त नुसरत सहर न ऐवान में अचे थी, नई वरी हुन खां मोकल जी दरख़्वास्त ॾिनी आहे, जंहिंजो जवाब ॾींदे GDA जे पार्लियामानी अॻवान शहरयार महर जो चवणु हो त नुसरत सहर अब्बासी कैनेडा वियल आहे, वापसि अचणी हुई पर न अची सघी आहे। स्पीकर वराणींदे चयो त लॻे थो त नुसरत सहर अब्बासी खे कैनेडा पसंदि अची वियो आहे। इजलास दौरान सकाफ़त ऐं आर्काइव खाते जे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह मुख़्तलिफ़ मेंबरनि जे पुछियल सवालनि जा पिणु जवाब ॾिना। कैमरामैन शहज़ाद सां गॾु शब्बीर लाशारी, धरती TV न्यूज़।